कश्मीर जाजरपुर से लेकर गीहलपुर तक रोड का काम इस वक्त तक मुकम्मल ना हो सका। रोड का काम मुकम्मल ना होने से बच्चे स्कूल जाने के लिए परेशान हैं और मुसाफिरों को सफ़र करने में दुश्वारी हो रही है। इस हवाले से मदीद इलाके मकीनों ने वश न्यूज़ से बातचीत करते हुए कहा है कि मुतालबा हूँ तो रोड तकरीबन 6-4 साल बीजा शुरू जो ये रोड हिरगा जो रोलड़ा शिकार भी दिए मारा बाज तंगी भी गए यानी कि मरीजा जीरो रहो तो हम अदलवा दमादा दिया रहो धूमित स्कूल चुखामा बरगो तो हम लेट भी दिया रहोगे वेले मोटरसाइकिल पंचर भी करो छोड़े पत्थर आशा के थोड़े पत्थर विछाल दिए कोई लुक नहीं कोई का शय नहीं जो असन पत्थर विछा तो एट मां धूमी 7 साल हिरगा ठेकेदार इस्ता शुरू जी ये रोड 4-5 मंजूर भी 4-5 पत्थर शय विछाल लगा शुरू पर मुकम्मल कार अञा तई नहीं बीगा 4-5 साल मां आला हुक्मरान ये मुतालबा खनूँ कि जो असन मैं गरीबा का रहमा खने इलाका वासी का रहमा खने जो रोडा ठाने मुकम्मल खने शायद मदद थोरो भी भाइरनि खे अपील करूं था गरीब माण्हू रोड ठहायो अचण वञण में तकलीफ़ थिए थो मजबूरी अची सघे थी रात जो टाइम जो मंझंदि जे टाइम जो इंसान काॾे वञे भला जो तकलीफ़ अचे थी या छा अचे थी नंढो वॾो आहे जो इंसान काॾे वञे गरीब माण्हू रुली वेंदासीं न काथे मरी वञूं जो खफ़न नसीब थींदो पंचर थिए थो साईं 2 दफ़ा 3 दफ़ा पंचर थिए थो गरीब माण्हू टेर नओं ई नथा वठी सघूं 3400 रुपए तेल लॻो पिया जी तव्हां दोस्तनि जी महिरबानी जो अॼु आया आहियो हिते रोड जी कवरेज करणु ही गुज़िरियल 10 सालनि खां जेकी रोड जो कमु आहे इहो त फाइनल न थी चुकियो आहे लेकिन असां कागज़ी कार्रवाई में हर साल हर 6 महीने ॾिसूं था त कागज़ी कार्रवाई में हे रोड मुकम्मल थी वेंदो आहे हिन जा बजट बि जेके आहिनि हड़प थी वेंदा आहिनि ऐं हाणे जेको गुज़िरियल 6 महीननि में हिते ठेकेदार आयो हिते सिर्फ़ु पत्थर विछाए हलियो वियो आहे हिते अचण वञण में असांखे जेकी आहे वॾी मुश्किलात थिए पई असां आला हुकाम खां इहो ई मुतालबो कंदासीं त हिन रोड जो जेको रोड जो जेको कमु आहे उहो बहाल कयो वञे ऐं रोड ठारायो वञे जी असां सफ़र करे सघूं ॿारनि जे लाइ बि नुक़सानकार आहे ऐं ॾिसी सघो था खॾा आहिनि डेली रोज़ एक्सीडेंट ॿार स्कूल अचण वञण में तंग थियनि था मोटरसाइकिल पंचर थियनि था वॾो नुक़सानकार आहे रोड उहो त रस्ते में ई दम ॾेई जेको हितां सीरियस मरीज़ गियल में खणूं था त रस्ते में ई किथे त उहो दम ॾेई वञे थो शहर नथा पुॼी सघूं तक़रीबन 8 खां 10 किलोमीटर रोड आहे जेकी मंज़ूर त थी वई आहे लेकिन पत्थर विछाल आहिनि हिन टाइम ताईं कमु हिन जो मुकम्मल न थी चुको आहे असां इहो ई मुतालबो कंदासीं त हीअ रोड जो कमु बहाल कयो वञे जीअं असांखे सफ़र करण में आसानी थिए इलाके मकीनों ने और रोड पर सफ़र करने वाले लोगों ने निगरान हुकूमत से मुतालबा किया है कि इस रोड की काम तमाम जल्द मुकम्मल किया जाए ताकि हमारे बच्चे स्कूल जा सकें और हमें सफ़र करने में आसानी हो सके। कैमरामैन टीम बख्तरी जाजड़ के साथ शेरबाज खोसो, वश न्यूज़, कश्मीर।